बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तकरीर पेश कंदर फकीर नबी दे अल्हम्दुलिल्लाह हक़ हम्दिही वस्सलातु वस्सलामु अला मल्ला नबिय्य मिन बअदी सय्यदना व मौलाना मुहम्मदनिल मुस्तफा। वअला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इतरतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिनन नासि मन यशरी नफ्सहु इब्तिग़ाअ मर्दातिल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व इतरतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, तव्हां ज़रूर सोचो हूंदो त आस्ते आस्ते कन में मियां अमानुल्लाह खे कुझु चयुमि ऐं हुन, छो त ख़ुदि जेको मुक़र्रर हूंदो आहे, ख़ुदि जेको इल्म दीन सां वाबिस्ता हूंदो आहे, हुनखे क़दुरु हूंदो आहे। हुनखे हिकिड़ी ॻाल्हि चयुमि, हुन जल्द में स्टेज ते मूंखे घुरायो। हिकिड़ी दिलि चवे थी तव्हां सां ॻाल्हि न कयां, तव्हां चवंदोसीं बसि तक़रीर खे छॾियो हलिया वञो। ॿी दिलि चवे थी तव्हां सां ॻाल्हि कयां, छो त मां सिर्फ़ वाइदो निभाइण जे लाइ हिते आयुसि। ख़ुदा जाॾो जवाबु ॾियणो हूंदो आहे वाइदे जो। भाणे जो मुंहिंजो आर्मीअ में खानेवाल खां पोयां ट्रेन मां किरी पियो, जंहिंखे शदीद ज़ख़्म हन, टाका लॻा हन,
अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हुनखे ज़िंदगी ज़रूर ॾिनी आहे, बहरहाल ॾाढी तकलीफ़ में आहे, रस्ते में अचे थो पियो। फैमिली जा तक़रीबन फ़र्द गाॾियूं काहे इंतज़ार में आहिनि, नौशारे या मोरे किथे हू ईंदो, कुझु दोस्त गॾु अथसि, पर सिर्फ़ तव्हांजे इन मोहब्बत जे करे त हे दीन जो पैगाम आहे, खुदा ऐं मुस्तफ़ा जो पैगाम आहे। बीमार ज़ैनुल आबिदीन जे सदके मुंहिंजो अल्लाह सभिनी बीमारनि खे सिहत व आफ़ियत, ख़ुसूसन मुंहिंजे भाणे जंहिंखे बि अल्लाह सिहत व आफ़ियत अता फरमाईंदो। इहो एहसास ॾियारण जे लाइ त ख़ुदि ॿुधायमि, तव्हांखे यकीन थियो, हूअं ॻाल्हियूं ॿुधो अदा फ़क़ीर कोन आयो, चइबो त हाणे उहो बि ईअं ड्राड़ा हणणु शुरू कई। हाणे वक़्तु मुख़्तसिर आहे, मां इन करे शेरो शायरी कोन कई, लेकिन मौज़ू इंशाअल्लाह ताला कोशिश कंदुमि त टफ करे खणा ऐं उहे ॻाल्हियूं कयां जेके या तव्हां ॿुधियूं न हुजनि, ऐं जे ॿुधियूं हुजनि त वरी कंहिं जदीद नमूने सां तव्हांखे ॿुधायां। छो त करबला हिकिड़ी ई आहे, कज़ियो हिकिड़ो ई दफ़ो थियो आहे, लेकिन दौरे जदीद सां हलण जे लाइ मां 15-20 मिंट तव्हांजो पहिरीं ज़हन ठाहींदुसि, तव्हांजो ज़हन ठाहे तयार कयां। हे ॻाल्हियूं ॿुधो, छो त हिन वक़्तु रुगी नारनि जी दुनिया कोन्हे, हिन वक़्तु दिलि जे अक़ीदे जी दुनिया आहे। आख़िरी वक़्तु अथव, ईमान मज़बूत रखो, दिलि जो कनेक्शन मज़बूत रखो त क़बर में परेशान न थियूं, हशर में बि परेशान न थियूं। यादि रखी छॾियो, अॻे चइबो त भला दुनिया खे ॾेखारण लाइ हीअं करे वठां, हाणे उहो टाइम ख़तम ई थी वियो अथव। हाणे मालिकनि पंहिंजो कमु पाण खणी छॾियो आहे, इन करे वक़्तु अथव अल्लाह ईमान जी सलामती अता फरमाए। हिम्मत कयो, दिलि जो जेको कनेक्शन आहे पंहिंजे यार सां अहिड़ो मज़बूत कयो, अहिड़ी मुहबत कयो आले रसूल सां, अहिड़ो प्यार कयो आले रसूल सां जंहिंजो सबूत दुनिया खे ॾियण जी ज़रूरत न हुजे। जॾहिं न तव्हां तन्हाईअ में पंहिंजे रोड रस्ते सां वञो पिया, ईअं यादि अचे वञे त अखिड़ियुनि मां लुड़क लड़ी पवनि, पोइ पक सम्झो त कुझु मुहबत जो ज़रो आहे। इश्क ऐं मुश्क कॾहिं लिकण जा ॻाल्हि इश्क ऐं मुश्क लिकण जा कोन हूंदा आहिनि। हक़ीक़ी मुहबत अंदर में पैदा कयो। रस्ते में वञो था पिया, घर में सुता पिया हो, किथे न तो मनकबत थी पई हले, पर ज़िक्र हुसैन हले न त दिल पाण ई फिसी पवे ऐं पाण ई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन अखिड़ियुनि में लुड़क अची वञनि, पोइ पक सम्झजां त हा मुंहिंजो कनेक्शन महबूब जे दरबार में बहाल थी वियो। छो त दोस्त कज़ियो थींदो आहे, कज़िए में वेठा त राज हूंदा आहिनि, मुक़ाम ते के कचहरियूं पिया कंदा आहिनि, के ड्राड़ा पिया हणंदा आहिनि, के सियासत जूं ॻाल्हियूं पिया कंदा आहिनि, पर जन जो न कनेक्शन हूंदो आहे उन्हनि जा नेण आला हूंदा आहिनि। इहो सच आहे या न? त कनेक्शन जेको आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको राबितो आहे, जेको तालुक आहे, जेका निस्बत आहे, उहा माण्हुनि जे ॾिसण या न ॾिसण जी मोहताज कोन हूंदी आहे। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर पर ॻाल्हियूं ॿ टे उहे ॿुधाईंदुमि, कोशिश करे इंशाअल्लाह ताला जेके तो अॻु में न ॿुधियूं हुजनि। छो त सजना साईं जो फ़क़ीर अचे थो त हर दफ़े नओं थी अचे इंशाअल्लाह ताला, हर दफ़े निवाण ईंदी इंशाअल्लाह ताला। ज़रूर कुझु मिंट तव्हांखे करबला जो किसो ज़रूर इंशाअल्लाह ॿुधाईंदुमि, लेकिन उन खां पहिरीं अज़मत हुसैन जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इश्क़ हुसैन जे लाइ, मुहब्बत हुसैन जे लाइ, ईमान खे मज़बूत करण जे लाइ, अक़ीदे खे पक्को करण जे लाइ चंद ॻाल्हियूं कंदुमि। हिकिड़ो दफ़ो तूं दिलि खोले पढ़ दुरूद सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। 24 मुहर्रम जी रात गोठ जो नालो मोहम्मद शरीफ हकड़ो आहे, ईअं न सही? जो काफ़ी दोस्त चवंदा आहिनि से महिरबानी करे जॾहिं को ख़िताब कयो था त गोठ जो नालो या इलाइक़े जो नालो वठो त उहा तक़रीर असांखे हासिल करण में आसानी थिए। हाणे गौर कयो, सभु तारीफ़ूं कंहिंजे लाइ चओ मुंहिंजे करीम रब जे, सभई तारीफ़ूं कंहिंजे लाइ? करीम रब जे लाइ, जेको ख़ालिक बि आहे, जेको मालिक बि आहे, जेको रिज़्क़ ॾींदड़ आहे,
जेको इज्जत ॾींदड़ा जेको ज़िंदगी ॾींदड़ा जेको तव्हां जो भी मालिक मुंहिंजो भी मालिक कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो मालिक आहे जो सभई तारीफ़ूं उन जे लाइ जेको अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन करोड़े दुरूद अरबे खरबे दुरूद उन ज़ाते इमामुल अंबिया जे मथां उन सरदारुल अंबिया जे मथां उन खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन जे मथां जह अल्लाह जे मखलूक खे खुदा जे कुर्ब जो दग बुधायो आहे जह अल्लाह जे मखलूक खे जहन्नम जे किनारे तो छिके अल्लाह जी रज़ा यानी जन्नत जे विच ते पहुचाए छडियो आ जो लखे करोड़े दुरूद उन महबूब मुस्तफा जे मथा उन सहाबा जे अज़मत के सलाम कंहिंजी अज़मत के सलाम उन सहाबा जे अज़मत के सलाम जन तव्हां असांजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुखन ऐं सुखन में साथ निभायो दुखन में भी साथ निभायो आ सुखन में भी साथ निभायो आ बुखन में भी साथ निभायो आ उंजुन में भी साथ निभायो आ जंगल में भी साथ निभायो आ झंगन में भी साथ निभायो आ झंगलन में भी साथ निभायो आ पर कुल्हड़न ते खणी ओ जबल जे गारन ताईं भी साथ निभायो उन सहाबा जे चो अज़मत के सलाम हे जान हे माल हिय दिल जो कुर्बान कहजे मथा जो आले रसूल जे मथा पंजतन पाक जे मथा कहजे मथा आले रसूल जे मथा पंजतन पाक जे मथा जो जन बचायो दीन ऐं कुरान जन बचायो दीन ऐं कुरान चो त 100 दफ़ा लब्बैक चवंदासी कहजे नाले कहजे हुक्म ते चो न पीरन जे पीर मुहियद्दीन मीर दिलबर दस्तगीर जे हिक हुक्म ते लब्बैक चई करे उन जे नाले पाक जे मथा जान कुर्बान कंदासी जंहिंजे निस्बत सां अॼु कंहिंखे मशहूरन वारो साईं मिलियो जंहिंजे निस्बत सां अॼु कंहिंखे खादिम हुसैन रिज़वी मिलियो जंहिंजे निस्बत सां कंहिंखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोहम्मद इलियास अत्तारी साईं मिलियो कंहिंजे निस्बत सां जेके जो मशहूरन वारो साईं कंहिंखे करूंडीअ वारो साईं मुंह फ़कीर खे सजण साईं मिलियो कंहिंखे सोणो साईं मिलियो यानी इहा सॼी निस्बत कंहिंजी अचो पीरन जे पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानी घोट जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चो त आले रसूल हसनी भी आ त हुसैनी भी आ इहो ई सबब आ मुंहिंजा दोस्त जिते वली आ उते अली जिते वली या उते अली या जिते वली नाहे उते अली गाला गाला जिते वली नाहे उते अली नाहे इते औलिया अल्लाह जा गुलाम हूं त इंशाअल्लाह ताला जिक्र भी सुने हैदर करार जो भी थींदो उन जे बचड़न जो भी थींदो खुदा जो भी थींदो मुस्तफा जो भी थींदो सहाबा जो भी थींदो अल्हम्दुलिल्लाह या गाल समझी वियो अल्लाह तबारक व तआला जी हाने थोड़ो होड़िया तो चवा हे मोटियूं गालियूं समझो ईमान मजबूत कयो अल्लाह जे ज़ात जे कुदरत में कदह भी को इत्तिफाक या हादिसो कोन थींदो छा चयम अल्लाह जे कुदरत में ॻाल्हायो ख़बर थो ॻाल्हाइणो पवंदो अल्लाह जे कुदरत में हादिसो कदह भी कोन थींदो आहे इत्तिफाक कदह भी कोन थींदो आहे छो हादिसो ऐं इत्तिफाक उते थींदो आहे जिते का अचानक शइ थी वञे ख़ुदा जे आॾो त सभु कुझु मौजूद आहे सुभाणे छा थियणो आहे ख़ुदा खे ख़बर आहे कल्ह छा थियो ख़ुदा खे ख़बर आहे क़यामत ताईं छा थींदो चो मुंहिंजो ख़ुदा सभु कुझु ॼाणी रहियो आहे खुदा जाने तो ईमान पक्को आ खुदा जाडो का भी नई शे काने ईमान पक्को आ खुदा का का भी बुझाई कोने ईमान पक्को आ ॻाल्हाईंदा जो ईमान पक्को आ जी मुंहिंजा दोस्त अज़ीज जॾहिं अल्लाह जे ज़ात जे मथां ईमान पक्को आ त पोइ हाणे ॿिए नंबर ते अच जंहिं अल्लाह जे ज़ात जे मथां ईमान पक्को आ उन अल्लाह जो त हुकुम थींदो आ लेकिन उन जो हुकुम असां तो ताईं केर पहुचाईंदो आ जवाब ॾे
ॻाल्हाईंदो जवाब ॾे हुकुम त अल्लाह जो आ लेकिन तो असां ताईं केर पहुचाईंदो आहे? चो अम्मा आमिना जो लाल पहुचाईंदो आहे, मदीने जो ताजदार पहुचाईंदो आहे, हसन हुसैन जो नानो पहुचाईंदो आहे। केर पहुचाईंदो आहे? सुहिणो रहमत लिल आलमीन। त पोइ हिकिड़े जुमिले में खुटाईंदे ॻाल्हि खे वक़्त खे ॾिसंदे चवण ॾे मूंखे त जेको बि हुकुम अल्लाह जो हूंदो आहे उन जी अमली तस्वीर ज़ाते मुस्तफ़ा हूंदो आहे। हुकुम कंहिंजो हूंदो आहे? गला गला हुकुम कंहिंजो हूंदो आहे? उन जी अमली तस्वीर काथे आहे? चओ मदीने जे मीर जी ज़ाते मुस्तफ़ा, अल्लाह जे हुकुम जी, अल्लाह जे कुदरत जी, अल्लाह जे रबूबियत जी, अल्लाह जे कुदरत जो मज़हर अगर आहे त केर आहे? चओ महबूब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त पोइ हाणे चई छॾ, न अल्लाह जे कुदरत में हादिसो हूंदो आहे, न मुस्तफ़ा जे ज़ुबान में हादिसो हूंदो। न अल्लाह जे कुदरत में हादिसो हूंदो आहे, न महबूब मुस्तफ़ा जे ज़ुबान में हादिसो हूंदो आहे। छो? अल्लाह जे कुदरत में इन करे हादिसो कोने जो ख़ालिका मालिका सब कुछ ॼाणे थो। महबूब मुस्तफ़ा जे पाक ज़ुबान में इन करे हादिसो नाहे जो जॾहिं ख़ुदा जो थींदो आहे तॾहिं त मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान खुलंदी आहे। हुकुम कंहिंजो थींदो आहे? ॻाल्हाईंदा जो कंहिंजो हुकुम थींदो आहे? हुकुम अल्लाह जो थींदो आहे। ज़ुबान मुंहिंजे मुस्तफ़ा जी हूंदी आहे, कलाम ख़ुदा जो हूंदो आहे, ज़ुबान मुंहिंजे मुस्तफ़ा जी हूंदी आहे। जेकॾहिं चवीं त हिकिड़ी आयत जो मुंहिंजा दोस्त हिकिड़ी आयत जे तिलावत जो एज़ाज़ हासिल करे अॻिते हला, जॾहिं इहो तमामु मामिलो मुंहिंजे अल्लाह जे दरबार में रखियोसीं। ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, असांखे कीअं ख़बर पवे त तूं कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहीं, कहिड़ी ॻाल्हि में राज़ी नाही? मौला कीअं ख़बर पवे त कहिड़ो असांजो अमल तो वटि क़बूल आहे, कहिड़ो असांजो अमल तो वटि क़बूल कोन्हे? मौला असांखे कीअं ख़बर पवे त असां कंहिंसां मुहबत कयूं जो तूं राज़ी थींदे, कंहिंसां मुहबत न कयूं जे त तूं नाराज़ थींदे? अल्लाह जे ज़ात फरमायो, पोइ हेॾे होॾे न वञो, सभु दर बंदि करे हिकिड़े महबूब मुस्तफ़ा जो मां रब दर खोले छॾियो। घणा दर खुलियल आहिनि काइनात में? हिकिड़ो दर खुलियल आहे। तमाम नबी सच्चा बरहक, सभिनी जा दर बंदि करण वारो केरु आहे? चओ मुंहिंजो ख़ुदा। ॻाल्हि ॻाल्हि केरु आहे? मुंहिंजो अल्लाह। व मन यबतग़ गैरल इस्लाम दीना फलन युक़बल मिनहु व हुव फिल आखिरत मिनल खासिरीन। रब चयो हाणे इस्लाम खां सवा ॿिया सभु दर मां रब बंदि थो करे छॾियां। अंबिया मुंहिंजा सच्चा, तौरेत मुंहिंजो सच्चो, ज़बूर मुंहिंजो सच्चो, इंजील मुंहिंजो सच्चो, ईसा बि मुंहिंजो सच्चो, मूसा बि मुंहिंजो सच्चो, नूह बि मुंहिंजो सच्चो, इब्राहिम बि मुंहिंजो सच्चो, इस्माइल बि मुंहिंजो सच्चो। सभई मां ख़ुदा जा महबूब नबी सच्चा आहिनि, लेकिन मां अल्लाह सभिनी जा दरड़ा बंदि थो कयां। मौला ईअं छो थो करे? लाड़कण जी ॿोली, मौला ईअं छो थो करे? रब फरमायो इन करे जो जेसि ताईं महफ़िल मचंदी आहे, जेसि ताईं महफ़िल मचंदी आहे तेसि ताईं सभु कंहिंखे अख़्तियार हूंदो आहे, पर जॾहिं घोट ईंदो आहे त सभिनी खे बंदि करे मर्कज़ हिकिड़ो ई हूंदो आहे। मरकज़ हिकिड़ो ई हूंदो आहे। अल्लाह फरमाए मूं पंहिंजो महबूब हाणे जॾहिं उनखे मां पंहिंजे महबूब खे ऐलान कराए छॾियो आहे त हाणे सभु दरवाज़ा बंदि, जंहिंजे करे सभिनी खे आंदमि हाणे सभई उन हिकिड़े टुनल ॾे। पोइ अल्लाह छा फरमायो? वमा आताकुमुर रसूल फखुज़ू। जेकी कुझु मुंहिंजो मुस्तफ़ा ॾींदो वञे वठंदा वञो। जेकी कुझु क़ुरान ॾे निहार रब तो फरमाए, जेकी कुझु मुंहिंजो महबूब ॾींदो वञे वठंदा वञो। वमा नहाकुम अनहु फंतहू। ऐं जेको रोकींदो वञेव उते ई रुकिजी वञिजो। छा मुंहिंजे रब फरमायो जीअं मुंहिंजो मुस्तफ़ा चयव कयो ईअं कजो, ऐं जंहिंखां रोकेव उन खां ॻाल्हि उन खां रुकिजी वञिजो। हिकिड़े मिंट जे लाइ निहार मुंहिंजे मुस्तफ़ा छा फरमायो आहे।
मुझे करीम आका फरमायो आ जेको शख्स मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कंदो ॼण मां मुस्तफा सां प्यार कयई। छा फरमायो ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम तिरमिज़ी जहिड़ो जवान पियो फरमाए त कायनात जे इमामुल अंबिया फरमायो जेको मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कंदो ॼण त मां मुस्तफा सां प्यार कई ऐं जेको मां मुस्तफा सां प्यार कंदो मुंहिंजो रब उन सां पाण ई प्यार कंदो। हालांकि हुअण त सीगो ईअं घुर्जे हा जंहिं मुझे हसन हुसैन सां प्यार कयो ॼण मां मुस्तफा सां प्यार कयो जंहिं मूं सां प्यार कयो उन ॼण रब सां प्यार कयो। हुअण त ईअं घुर्जे हा पर मुंहिंजे महबूब चयो त ईअं न मां मुस्तफा तव्हांखे श्योरिटी ॾेई थो छॾियां जेकॾहिं मोहम्मद शरीफ हकड़ो जे ॻोठ में पट ते वेहण वारा जे तूं चाही तो त मुझो अल्लाह मूसा प्यार करे देर न कर हसन हुसैन सां प्यार कर मुझो रब पाण ई तो सां प्यार कंदो। यो हुक्म काथों आयो चो ज़ुबान मुस्तफा काथों हुक्म आयो ज़ुबान मुस्तफा मां मुझे करीमा का फरमायो जेको मुझे हसन ऐं हुसैन सां दुश्मनी कंदो ॼण मां मुस्तफा सां दुश्मनी कई। जंहिं मुझे हसन ऐं हुसैन सां दुश्मनी कई ॼण त मां मोहम्मद मुस्तफा सां दुश्मनी कई ऐं जेको मूंसां दुश्मनी कंदो मुंहिंजो रब उन सां दुश्मनी कंदो। पोइ ॿुधो अथव त जंहिंसां रब जी दुश्मनी थींदी आहे पोइ छा थींदो आहे। हिकिड़ो थोरो शेर ॿुधायांव सिंधीअ में चओ रब रुसे ॻाल्हि ॻाल्हि रब रुसे त मत खसे रब रुसे त मत खसे। हणे कोन हथियार अल्लाह ताला डंडो कोन हणंदो आहे बंदूक कोन हणंदो आहे बम रब कोन हणंदो आहे रब जंहिंखां रुसंदो आहे रब रुसे त मत खसे। हणे कोन हथियार कराए अहिड़ी कार जंहिंमें जोखो जीअ जो जेका ख़ुदा नाराज़ थींदो आहे उन्हनि जे दिलि मां हसन हुसैन जे मोहब्बत खे रब ख़त्म करे छॾींदो आहे उन्हनि जे दिलि जे मथां मोहर हणी छॾींदो आहे सभिनी सां प्यार कंदा लेकिन आले रसूल जो नालो ईंदो त दिलि में कंजूसी महसूस कंदा। अल्लाह चए थो इन्हनि जो वस कोन्हे मुंहिंजो फ़ैसिलो आहे जंहिंखे चाहियां पंहिंजे महबूब जे बचड़नि जो ग़ुलाम बनाए। मुझे बेनियाज़ रब जे थोड़ो कुदरत ॾे त थोड़ो कुदरत ॾे त थोड़ो। इमाम हसन साईं जिंदगी उलमा खां ॿुधंदो पियो अची ऐं जमी उलमा जो ग़ुलाम आहियां छो त सजण साईं जे दर जो दरबान आहियां फ़कीर आहियां जमी उलमा जो ग़ुलाम आहियां। मुंहिंजा दोस्त उन उलमा जो जेके पीराने पीर जा आशिक़ आहिनि सभिनी जो न जेके महबूबे सुभानी जा सच्चा ग़ुलाम ऐं आशिक़ आहिनि उन उलमा जो ग़ुलाम आहियां। मुठड़ा मूंखे थोरो जवाब ॾिजां त अमड़ जे पेट में तस्वीरूं केरु ठाहींदो आहे जवाब ॾे ॻाल्हि ॻाल्हि जवाब ॾे। अमड़ जी जल जे पेट में तस्वीरूं केरु ठाहींदो आहे चो जेको ताक़तवर हूंदो आहे जंहिंजो अख्तियार हूंदो आहे। अमड़ बि साॻी आहे अबो बि साॻियो आहे हिकिड़े दफ़े सां हिकिड़े रंग जो भाउ पियो अचे त ॿिए दफ़े सां रंग ई टे जो पियो अचे कंहिं बनायो ॻाल्हि ॻाल्हि कंहिं बनायो अल्लाह बनाईंदो आहे या को ॿियो। जेकॾहिं तोखे यकीन नाहे त क़ुरान करीम जी आयत पढ़ा हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा
अल्लाह जे ज़ात फरमायो मां बेनियाज रब ओहो हां जेको अमड़ जे पेट में तस्वीरूं ठाहींदो हां। अमड़ जे पेट में तस्वीरूं मुझो रब ठाहींदो वा। पो हिकड़े मिंट ला सोचे पो जवाब ॾिजां लतीफ़ जो शेर पो पढ़ंदुम पहिरीं तो जाडो गाल रखां। इमाम हसन सुणे खे मथे खां वठी करे सीने ताईं मुझे महबूब मुस्तफा जहिड़ो कहीं बनायो आ। जवाब दे जवाब दे जवाब दे। इमाम हसन मुजतबा के अम्मा फातिमत ज़हरा जे लाडले वडड़े पुट खे मथे खां वठी सीने ताईं शबीहे मुस्तफा इमामुल अंबिया जे इन तस्वीर जहिड़ी तस्वीर अध ताईं कंहिं बनाई आ चो उन जेको सभिनी खे बनाईंदो आ। वरी इमाम हुसैन सुणे जी हिन सीने खां वठी करे कदमन ताईं तस्वीर कंहिं बनाई आ मुझे मुस्तफा जहिड़ी चो जेको कायनात जूं तस्वीरूं ठाहींदो आ। गाल अहम तो कयां ओ नौजवान ओ मोहम्मद शरीफ हकड़ो जे हिन अंगण ते अचण वारा हिन गोठ में अचण वारा गौर कजां। बचड़ा बहन मुझे मुस्तफा फरमायो हे बई गुल मां मुस्तफा जान गाला छा फरमायो हे बई गुल मां मुस्तफा जहल चादर में वेढ़ियों कंहिंखे चो हसन ऐं हुसैन खे अम्मा खातून जन्नत के शेरे खुदा के कुलड़न ते कंहिंखे वेहारियो चो हसन ऐं हुसैन खे ऐं अलीअ खे भी हसन ऐं हुसैन के कुलड़न ते रुगी वेहारियो। दिरबर अलीअ खे कुलड़ा कढी ॾिनो कदम रखो हिते ऐं काबे के बुतन खां साफ़। तोते काबे जो थोरो आ अदा अली तोते आ काबे जो थोरो ऐं तुंहिंजो वरी मां मुस्तफा ते थोरो आ। तोते आ काबे जो थोरो जो उन मल तोखे जगह ॾिनई तुंहिंजो वरी मां मुस्तफा ते थोरो आ जो कंहिंसां बि अखियूं न खोली अखियूं खोली त मूंखे ॾिसी पो खोली। इन करे तूं काबे जो थोरो लाहे मां तुंहिंजो थोरो थो लाहियां। हलिया तूं मुंहिंजे हिन नुबुवत वारनि कुल्हनि जे मथां कदम रख तूं मां मुस्तफा मथे तो थियां पो तूं काबे खे जो काबा तुंहिंजो थोरो आ लाहे थो 360 पुतन खे खणी ॿाहिरि उछला त दुनिया खे ख़बर पवे अली उहो आ जेको बुतन के कढी ॿाहिरि उछलाईंदो आ। अली उहो आ जेको बुतन के ॿाहिरि कढी उछलाईंदो आ। बुत छा जहान थोड़ो ॻाल्हायां मुसलमान गौर कर अंदर में भी हिकिड़ो बुत पैदा थींदो आ तकब्बुर जो वॾीअ जो गुरूर जो कॾहिं इल्म ते कॾहिं किताबनि ते। सुहिणे अलीअ चयो मां ओॾहूं निहारींदो ई कोन हा जंहिंजे अंदर में तकब्बुर जो मुजस्समो ठहियलु हूंदो आ। पर सुहिणे अलीअ ईअं बि चयो त जेको मुतकब्बिर तव्हांखे नज़र अचे जेको तकब्बुर करण वारो नज़र अचे जेको चवे मां ई मां हा सुहिणे अलीअ चयो पक सम्झो इहो ठल हुआ मां उते आहियां ई कोन को छो त मां अली बुतन वारी जॻह ते वेंदो ई न आहियां। जॾहिं सुहिणो अली बुतन के ड्राहे उछलाइण वारो आ त उन्हनि जा आशिक वरी बुतन जा पूजारी कीअं थींदा छो भुलिजी पियो आ। सुहिणो अली त बुतन के काबे मां कढी उछलाइण वारो आ त उन जा आशिक केर हन चो अलीअ जा आशिक वली हन। ॻाल्हि ॻाल्हि केर हन अलीअ जा आशिक वली हन। जिथे अली आ उते वली आ जिथे वली आ उते अली आ जिथे अली नाहे उते वली नाहे जिथे वली नाहे उते अली बि नाहे। सजी दुनिया के वनी निपूड़ सजी दुनिया के गोल जिते भी तोखे वली नजर ईंदो उते अली अली जरूर नजर ईंदो ऐं जिथे तोखे अली अली नजर ईंदो उते तोखे वली वली नजर ईंदो। हिकड़ी जगह दस चओ त हिते अली अली कोन थींदो पर वली आहिनि त मां तोखे सलाम कयां थी कोन थो सघे छो त वली ईंदो ई उते जिथे अली हूंदो आ। मोटी अचा साॻी जगह ते त इमाम हसन जी अध तस्वीर महबूब जहिड़ी कंहिं बनाई ॻाल्हि ॻाल्हि कंहिं बनाई
इमाम हुसैन जी अध तस्वीर ॾिस न रंग कीअं थो रखे राज़िक जो रंग ॾिस मथे खां सीने ताईं हिकिड़े शहज़ादे खे थो बनाए शहज़ादो त सॼो ई बनाई पर महबूब जहिड़ो हिकिड़े जो अधु अलॻि थो बनाए महबूब जहिड़ो ॿिए जो अधु अलॻि थो बनाए हिकिड़े खे हितों खां मथे थो बनाए हिकिड़े हितों खां हेठि थो बनाए राज़ कहिड़ो आहे थोरो राज़ ॿुधाई भला मुंहिंजो ख़ुदा ॼाणी रहियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधाए रहियो आहे अल्लाह ॼाणी रहियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम ॿुधाए रहियो आहे वञी दुनिया जा तमाम उलूम जा किताब खोल इंशाअल्लाह ताला सजण साईं जे गुलाम जी ॻाल्हि हथ ठोकी न पर वॾी ताक़तवर हूंदी इंशाअल्लाह ताला ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज मदीने जे मीर चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा लब मुबारक हिलिया हुजूर जे पाक लबन मुबारकन मां आवाज आयो ओ दुनिया वारो ओ दुनिया वारो हे मां मुस्तफ़ा जो जेको हसन जवाना जेको हसन जवाना जेके अल्लाह जे ज़ात हिता का हेस तई मां मुस्तफ़ा जड़ो बनायो आ इहो मां मुस्तफ़ा जो बचड़ो इहो मां मुस्तफ़ा जो जवान थोड़ो गौर कजा तू भी मुसलमान मथे खां वठी सीने ताईं शबीह मुस्तफ़ा बनाइण राज कुदरत जो कहिड़ो आ छो त सीनो बुर्दबारी जे ला हूंदो आ सीनो सहप जे ला हूंदो आ सीनो हिल्म जे ला हूंदो आ मुझे मुस्तफ़ा करीम के खबर आ जॾहिं मुसलमानन जा गिरोह पाण में आमो सामो अचे वींदा तलवारूं तैयार हूंदियूं नेज़ा तैयार हूंदा सिपह सालार तैयार हूंदा खून जूं नदियूं वहण में बाक़ी सेकंडन ऐं मिंटन जो फासलो हूंदो मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो ही मां मुस्तफ़ा जो लाल जेको सुनो हसन मुजतबा है इहो देर को न कंदो पंहिंजो ताज ऐं तख्त यानी जेका हुकूमत हूंदी उहा कबूल करे ॾेई छॾींदो मुझे उम्मत खे खून वहण खां बचाईंदो उम्मत जे दरमियान में नदियों खूह जूं खून जूं वहण वारी हुंदियूं ॿई साम्हूं हूंदा टोला लेकिन उन टाइम ते केर उन्हनि खे बचाईंदो जो मुझे मदीने जे मीर फरमायो मुझो इमाम हसन बचड़ो बचाईंदो केर बचाईंदो इमाम हसन सुहिणो बचाईंदो छो त हिल्म ऐं बुर्दबारी हिन सीने में हूंदी आहे मुझे सोणे हसन जो सीनो मुझे रब महबूब मुस्तफ़ा जहिड़ो बनाए छॾियो वरी इमाम हुसैन सुहिणे के सीने खां वठी कदमन ताईं छो मैदान जंग में पेरन के मजबूत करणो हूंदो आहे या न जवाब दियो मैदान जंग जे अंदर मुझा दोस्त अजीज कदमन के मजबूत करणो होंदो आ हिकड़ी कुरान जी आयत थो पढ़ा ओ गोठ मोहम्मद शरीफ हकड़ो वारा अज फकीर जी फकीरानी कचहरी गौर सां बुध अल्लाह जो कुरान तो पढ़ा रब पांजे महबूब जे सहाबा जे ला जंगे बदर जे अंदर जेडी मल सहाबा थोरा होया दुश्मन घणा होया मुझे मुस्तफा करीम चयो मौला मुझन जी पारत थई छा हुजूर फरमायो मौला मुझा थोरड़ाहन मुझन जी पारत थई अल्लाह जो फैसलो निहार कुरान तो पढ़ा इज़ युग़श्शीकुमुन नुआस अमनतम मिन्हु व युनज़्ज़िलु मिनस समाइ माअन लियुत्तहिरकुम बिही व युज़हिब अन्कुम रिज्ज़श शैतान व लियरबित अला क़ुलूबिकुम व युसब्बित बिहिल अक़दाम कुरान तो खोल मुसलमान कुरान तो खोल तो खबर पवई न मुझे बेनियाज रब सूरह अनफाल में फरमायो कड़ी सूरत में सूरह अनफाल में फरमायो त मुझा मुस्तफा ये किए थो थी सके जो तू दुआ घुरी मां कबूल न कया
ओ मुझा महबूब हिन पांजे आशिकन जेला गुलामन जेला सहाबा जेला दुआ घुरी थई मौला मुजन जी पारत थई मैदाने बदरा उन बदर जे अंदर दुखे इलाके में मुस्तफा जा सहाबी अल्लाह जो मीकाईल जी रब्बे जलील देर न कर मिंटन में ककरन के तैयार करे मुझे महबूब जे गुलामन जे मथो वनी मीह वसा छा वसा वयुनज़्ज़िलु मिनस्समाइ माअ आसमान मां मीह जे सूरत में जल्द में ककरन खे वसा मीकाइल देर कान कई ककरन खे वसाई मुस्तफा कहजेला दुआ घुरी जवाब दे कहजेला घुरी चो गुलामन जेला कहजेला घुरी गुलामन जेला दुआ घुरी रब आसमान मां मीह खे वसायो रब जे कुरान छ लियो तहिरकुम बिही आसमान मां मीह इन ला पियो वसे त उन्हनि खे पाक करे वयुज़हिबु अन्कुम रिज्ज़ शैतान जेका थोरी घणी दिल में ख्याल छो त सहाबा त दीवाना होया लेकिन के बेचारा अञा नवा होया अञा ईमान में एतरी मजबूती कान हुई उन्हनि जे दिल में ख्याल केडी मल अचन पिया अल्लाह फरमायो इन्हनि जा ख्याल भी निकरी वञन शैतान इन्हनि जे वेझो न अचे अल्लाह पंहिंजो फैसलो फरमायो अल्लाह फरमायो 3 नंबर ते इन ला मां आसमान मां मीह पियो वसाया वयुसब्बित बिहिल अक़दाम जंग जे मैदान में साबित कदम रहणो आ मता जमीन पथरीली ततल हुजे मता जमीन गरम हुजे सहाबा जा पैर सड़न ऐं बर्दाश्त न करे सघन इन करे मां रब मीह खे वसाए जमीन के थधो थो कया कहजेला तो थधो करे जो मुस्तफा जे गुलामन जेला कहजेला थधो तो करे सहाबा जेला थधो तो करे एकड़े मिनट जेला मैदाने बदर के भी याद रख मैदाने करबला के भी याद रख बदर जे मैदान में उहे जवान गदहन जेके जब जंग में भी गद दुख में भी गद सुख में भी गद लेकिन मैदाने करबला में उहे हन जेके हंज में भी गद त कुल्हड़न ते भी गद त सीने ते भी गद हुंदा हने मुसलमान जरा गौर कर मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात दे गौर कर अल्लाह दे गौर कर खुदा जे कुदरत दे गौर कर सहाबा ला रब फरमायो इन ला मीह पियो वसाया उन्हनि जो ईमान अञा भी मजबूत है इन ला मीह पियो वसाया इन्हनि जा कदम मजबूत हैं इन ला मीह पियो वसाया जेके दिल में ख्याल था चनो है दूर थी वञन जेकॾहिं जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े इमाम हुसैन जो वारो आयो आ इमाम हुसैन जो वारो आयो आ रब दुनिया के बुधाए रहो आ मां सहाबा जा कदम मजबूत करण जेला आसमान मां मीह वसाईंदो हां पर हुसैन जा कदम उन जे अमड़ जे पेट में मां रब पाण बनाईंदो हां कंहिंजी कुदरत गाला गाला कंहिंजी कुदरत दुनिया जो अजीब निजाम एकड़े मिनट जे ला गौर कजा एकड़े मिनट जे ला गौर कजा दुनिया तो के चवंदी आ इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम जी कुर्बानी के आडो रखी करे हसनैन करीमैन जे कुर्बानी के आडो रखी करे दुनिया तो जी आडो मिसाल पेश कंदी आ होडे भी नबी जो लाला हेडे भी नबी जो लाला चो गाल सच्ची आ होडे भी 10 तारीखा हेडे भी 10 तारीखा इहा भी गाल सच्ची आ होडे साल जी पछाड़ी आ हेडे साल जी अव्वला इहा भी गाल सच्ची आ ओ मुजा दोस्त अजीज हो अजीमा है शहादत अजीमा इहा भी गाल सच्ची आ लेकिन अज एड़ी गाल तो बुधाई जेका जिंदगी में यकीनन तो कान बुधी हुंदी बुधी करे दिल ठार जा हिकड़ी एड़ी गाल आ जो केर भी जिक्र कोन कंदो आ उहा केड़ी गाल आ जो इया गाल केर भी कोन तो करे जदे सब गालियों बराबर पयूं हलन पोडे इस्माइल अलैहिस्सलाम जे कदमन मां रब जमीन मां पानी तो कढे हेडे सुने हुसैन जे बचड़न के रब पानी का उन्यारो थो रखे राह
राज कहिड़ो आहे अल्लाह हेॾे पाणी छो नथो कढे हेॾे पाणीअ जी तकलीफ़ छो थो ॾे जॾहिं इन राज जे मथां निहारींदे त आशिक अंदर खोले ताह कंदा ओ चरिया तूं भुलिजी पियो आहे सुणे इस्माइल जे कदमनि मां ज़मीन मां पाणी निकितो आहे हिकु दफ़ो निकितो आहे जेको क़यामत ताईं हलण वारो आहे लेकिन मुंहिंजो सुहिणो हुसैन त हुसैन हुसैन जा कदम त आला हुसैन जा बचड़ा त आला पर मुंहिंजे दिल पर हुसैन जे नाले जे में अल्लाह जी ज़ात उहा ताक़त रखी आहे जो क़यामत ताईं सुणे हुसैन जो नालो ॿुधंदो वेंदो करोड़नि जे अखिड़ियुनि मां ईअं पाणी वहंदो रहंदो। इस्माइल जे सुहिणे जे कदमनि मां हिकु दफ़ो पाणी निकितो आहे घणा दफ़ा निकितो आहे ॻाल्हि हिकु दफ़ो निकितो आहे लेकिन इस सुहिणे इमाम हुसैन जे नाले ॿुधण सां क़यामत ताईं करोड़नि जे अखियुनि मां अरबनि जे अखियुनि मां पाणी वहंदो या न हो ज़मीन मां निकितो आहे ज़मीन मां निकितो आहे हे अखिड़ियुनि मां निकिरंदो ज़मीन जो पाणी जॾहिं निकिरंदो आहे जंहिंखे आबे ज़मज़म सॾियो वेंदो आहे ज़रा गौर कर अल्लाह जे कुदरत राज़नि ॾे निहार आबे ज़मज़म में इहा ताक़त आहे जेके पेट में बीमारियूं हूंदियूं जेके पेट में बीमारियूं हूंदियूं मदीने जे ताजदार फरमायो जॾहिं आबे ज़मज़म पीअंदो जंहिं नियत सां पीअंदो उहा बीमारी ख़त्म थींदी मौत खां सवाइ सभिनी बीमारियुनि जो इलाज आबे ज़मज़म में आहे बेशक सचा आबे ज़मज़म पीअण सां पेट जे बीमारियुनि खां छुटकारो मिलंदो आहे इमाम हुसैन जो नालो ॿुधण सां अखियुनि मां ॻोड़ा ॻाड़ण सां जहन्नम खां छुटकारो मिलंदो आहे। बुधा सच्चा है ना है गाला जेकर तोखे यकीन न थो अचे त मां तोखे ॿुधायां ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मन बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊद लबन फी ज़री कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾुधल खीर वापस थी सघे थो मगर मोमिन जे अखिड़ियुनि मां ॻोढ़ो निकतल वापस नथो थी सघे। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कहिड़ो ॾिहाड़ो थींदो ॻाल्हि कहिड़ो ॾिहाड़ो थींदो कहिड़ो ॾिहाड़ो थींदो क़यामत जो कॾहिं थींदो जो काई ख़बर कान्हे थींदो ज़रूर पर कॾहिं थींदो काई ख़बर हींअर सन हिजरी कहिड़ी पई थी हले जो 1441 मुंहिंजो मुस्तफ़ा जी सन हिजरी कॾहिं फरमायो जो अञा तुंहिंजी हिजरी शुरू कान थी मुस्तफ़ा अॻे ई फरमायो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻे ई हुकुम फरमायो पोइ काउंटिंग कई वई हिजरत वारे साल खां वठी हिजरी काउंटिंग कई वई अज़ीज़ाने मन ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात छा फरमायो हुजूर छा फरमायो सुभान अल्लाह त जिन पर हुजूर फरमायो छा चओ अल्लाह जी ॻाल्हि कहिड़ी पे कई वई मूंखां बि विसरी वई ॿुधा कहिड़ी ॻाल्हि पे कई वई अल्लाह जी साईं अमान अल्लाह खणी तव्हां ई ॿुधायो हा केर बि नथो ॿुधाए त मूं तव्हांखे ॿुधायो छा पे तव्हांखे चयो छा पे हाँ दा कंहिंजी ॻाल्हि पे कयमि भला चओ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बचड़े हज़रत गाला गाला कंहिंजी ॻाल्हि पे कयमि हज़रत इस्माइल जी ॻाल्हि पे कयमि कंहिं ॿिए जी ॻाल्हि पे कयमि हज़रत इस्माइल जे ॻोढ़नि जी ॻाल्हि कयमि कंहिं ॿिए जी ॻाल्हि कयमि जॾहिं मुंहिंजा दोस्त कदमनि मां पाणी निकितो उन जी ॻाल्हि कयमि मुंहिंजे सुहिणे हुसैन जे ॻोढ़नि जे सदके में जहन्नम जे बाहि खां छोटकारे जी ॻाल्हि कयमि तोखां ॻाल्हि विसरी वई मां तो ॿुधई ताजदार मदीना फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कंहिं फरमायो चो मदीने जे साईं फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जहन्नम जी बाहि उला ॾींदी हलंदी ईंदी मुंहिंजे
आका करीम फरमायो एतरे में जिब्राइल तकड़ो तकड़ो ईंदो मां मुस्तफा जे आडो प्यालो खणी ईंदो उन प्याले जे अंदर पानी मौजूद होंदो अचे मुअद्दिबाना अर्ज कदो या रसूल अल्लाह ओ मुजा महबूबा अल्लाह जो फरमाना अल्लाह जो हुक्म ओ पुनल इन प्याले जे अंदर जेको पानी आ अजरुगो तो मुस्तफा जा इन में हथ पवन आंगरियों मुबारक बोड़न तुझो कम्मा रुगी जन्म जे बाहिडे इशारो करे इन पानी के हीअं करण तुझो कम्मा बाहे जन्म के पोइते मोटाइण तुझे रब जो कम्मा केर न्यापो खणी आयो जो जिब्राइल जल्दी बुधा केर न्यापो खणी आयो मुझे मुस्तफा करीम ता कुर्बान वञा इन राज ने गुथी के खोले वरतऊं गुलामन के खुशी ॾियारियूं गुलामन के मुंहिंजा दोस्त अजीज खुशी ॾियारे करे उन्हनि खे पंहिंजी खुशबख्ती यादि ॾियारींदे मुंहिंजे आका पुछो जिब्राइल दे त ख़बर महबूब कहिड़ी हिन प्याले में जेको पानी आहे छाजो पानी आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके तुंहिंजा गुलाम खुदा जे खौफ में ऐं तो मुस्तफा जे इश्क में ऐं तुंहिंजे बचड़न जे इश्क में रोई जेके गोढ़ा गाड़ींदा आहिनि पाणीअ खे अल्लाह उन पाणीअ खे गॾु कयो आ गुलामन जा गोढ़ा रायगान कोन विंदा आहिनि ॻाल्हा गुलामन जा गोढ़ा आशिकन जा गोढ़ा जहन्नम जी बाहि खे ठारींदा आहिनि इन करे मार्ज कयो त सुणे इस्माइल जे कदमनि मां निकतल पाणीअ सुणे इस्माइल जे कदमनि मां निकतल पाणीअ जिस्म जे बीमारियुनि खां छुटकारो ॾिनो सुणे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इश्क में अखियुनि मां निकतल पाणीअ जहन्नम जे बाहि खां छुटकारो ॾेई छॾियो अञा थोड़ो अॻिते वधा अञा थोड़ो अॻिते वधा ये ॻाल्हि त नई ॿुधाई में अञा अॻिते वधा वरी ॿुध क़ुरान जी ॿी आयत ॻाल्हाइणो थो अॼु मूंखे हिकिड़ो कलाक मजबूरी मूं पहिरीं तव्हांखे ॾसी आहे पंहिंजी लेकिन हो कलाक बि चवंदो इश्क में तव्हांखे ॻाल्हाए वठां हे पको भला तव्हां पाण ॾे करे छॾियो मूंसां पुराणी दुश्मनी अथव छा हेॾे हालत ॾिसो असांजी कहिड़ी जॻह पको वरी पाण ॾे करे छॾियो अथनि सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए पोइ 2-3 मिंट तोखे करबला में ज़रूर चकर ॾियारे ईंदुमि यादि यारनि जी ज़रूर करणी आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो अल्लाह जो क़ुरान थो पढ़ा बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदरि फरमायो छा फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो क़ुरान के खोल त सही मुसलमान अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह खरीदारी कंदो हां मां अल्लाह खरीदार बणबो हां कंहिंजो ॻाल्हि ॿुधल अथई मां तकड़ में मक़सद ते मोटा अल्लाह फरमायो मां खरीदार बणबो हां कंहिंजो मोमिननि जी खरीदारी कंदो हां मौला मजूसी बि तुंहिंजा ईसाई बि तुंहिंजा मुर्तद बि तुंहिंजा सभु तुंहिंजा मुनाफ़िक तुंहिंजा मुशरिक तुंहिंजा अल्लाह फरमायो सभई मुंहिंजा आहिनि पर खरीदारी सभिनी खां कोन कंदुसि मौला खरीदारी कंहिंखां कंदे अल्लाह फरमायो खरीदारी उन खां कंदुसि जेको मुझे मुस्तफा जो गुलाम खरीदारी कंहिंखां कंदुसि जवाब दे गला गला जवाब दे खरीदारी उन खां कंदुसि जेको मुझे मुस्तफा जो गुलाम मौला सबको गुलाम सदाए रहियो आहे मां बि चवां थो गुलाम हो बि चवे थो हो बि चवे थो हो बि चवनि था हो बि चवनि था अल्लाह जी ज़ात फरमायो गुलामीअ जी निशानी मां अल्लाह क़ुरान में थो ॿुधायां मौला कहिड़ी मिनल मुमिनीन
मुमिनीन गुलामी जी निशानी इहा है जेको मोमिन हूंदो उन सां खरीदारी आहे। मौला मोमिन जी निशानी कहिड़ी आहे? अल्लाह फरमायो अन नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। पई निशानियूं रब ॿुधायो पोइ पंहिंजे अंदर में सोच जा। अल्लाह फरमाए हिकिड़ी निशानी मोमिन जी इहा आहे त पंहिंजे जान खां वधीक मुंहिंजे मुस्तफ़ा खे वेझो समझंदो आहे। छा समझंदो आहे? जवाब दे। जान खां वधीक मुंहिंजे मुस्तफ़ा खे वेझो समझंदो आहे, जान खां वधीक मुंहिंजे मुस्तफ़ा खे प्यारो समझंदो आहे, जान खां वधीक मुंहिंजे मुस्तफ़ा खे क़रीब ॼाणंदो आहे। ॿी निशानी कहिड़ी आहे? मुंहिंजे अल्लाह फरमाया ॿी निशानी इहा आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे सभिनी घर वारनि खे पंहिंजी अमड़ क़बूल कंदो आहे। ॻाल्हि ॻाल्हि छा कंदो आहे? मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे तमाम अज़वाज मुतहरात के अमड़ कबूल कंदो आहे। खुदा ॿुधायो निशानियूं ॿई थो ॿुधाए जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे घर वारनि खे अमड़ कबूल न करे मां रब थो ॿुधाए उनखे मोमिन न समझिजा। अल्लाह तो चो त अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। दुनिया में निगाह कर इमाम आली मकाम सां प्यार जी दावत वधी आहे पर मुंहिंजा दोस्त अजीज अज़वाज मुतहरात जे लाइ अक़ीदे में ॾाढो रोलड़ो आहे। रब जो क़ुरान थो चवे, रब जो क़ुरान थो चवे मुंहिंजे मुस्तफ़ा जी हिकिड़ी हिकिड़ी घरवारी मोमिन जी मां। ॻाल्हि छा आहे? कुरान का मथे बियो दलील है जो ना है मोमिनन जी उम्माया रूहन। ॿुधा अमड़ जी भी केर गिला करे सके तो च नथो करे सके। अगर जे करे केर कंदो तो उनखे छा चइबो? चई न ॿुधा रुगी दिल में ख्याल कर जेको मां जो गिला खोर हूंदो आहे उहो दुनिया में इज्जत वारो कोन हूंदो आहे। छो त अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत हूंदी आहे। ॻाल्हि काथे जन्नत हूंदी आहे? अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत हूंदी आहे। जेको अमड़ जी गिला करे जन्नत जे वेझो बि कोन वेंदो। मुंहिंजे करीम रब ॿुधायो हिकिड़ी निशानी इहा अथई जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे तमामु घर वारनि खे पंहिंजी अमड़ सम्झे उहो मोमिना। ॿी निशानी इहा अथई जेको मुंहिंजे मुस्तफ़ा खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो सम्झे उहो ई मोमिना। छा खां वधीक सम्झे? ॻाल्हि ॻाल्हि छा खां वधीक सम्झे? इन त नबी मुंह जहिड़ो अस्तगफिरुल्लाह। हिकिड़े मिंट ला निहार मुंहिंजे सुहिणे नबी हज़रत अली खे बारहा फरमायो अदा अली अदा अली अदा अली तू मुझो दुनिया में भी भा तू मुझो आखिरत में भी भा। या अली अंत अकीफित दुनिया वल आखिरत। मुस्तफ़ा ऐलान करे अदा अली तू मुझो भा, अदा अली तू मुझो भा। लेकिन पूरी दुनिया जी तारीख़ तुझे आॾो थो रखां हिकिड़ी जगह ते भी ॾेखार त कॾहिं अली भी ईअं चयो हुजे त मुंहिंजा मुस्तफ़ा तू मुझो अदो आहे। न न न न सुणे अली त हर दफ़े चयो या रसूल अल्लाह। अली जे जिस्म जो वार वार तो मुस्तफ़ा ता कुर्बाना। इन जो नालो प्यार, इन जो नालो गला गला इन जो नालो त पोइ मां अॻिते अञा आयत जे अॻे हिसे जे मथां बि नज़र ज़रूर विझंदुमि। अल्लाह मोमिन जूं ॿई निशानियूं ॿुधाए। अल्लाह फरमायो ख़रीदारी थो कयां मोमिननि खां। कंहिंखां ख़रीदारी थो कयां? मोमिननि खां। छा थो ख़रीद कयां? अनफुसहम उन्हनि जा जानियूं ख़रीद थो कयां। व अमवालहम उन्हनि जा माल ख़रीद कयां थो। मौला जेको फुटी ख़रीद कंदो आहे पैसा ॾींदो आहे, सारियूं ख़रीद कंदो आहे पैसा ॾींदो आहे। मौला तूं जानियूं ख़रीद पियो करी, तूं माल ख़रीद पियो करी, छा ॾींदे? अल्लाह फरमायो बे अन्न लहुमुल जन्नत मां जन्नत थो ॾियां। छा थो ॾिए? ॻाल्हि छा थो ॾिए? जन्नत थो ॾिए। तूं जान ॾे त मां जन्नत ॾिए, तूं माल ॾे त मां जन्नत ॾिए। हा मुंहिंजा मौला हुक्म तुंहिंजो आहे, फरमान तुंहिंजो आहे। लेकिन इन जी अमली तस्वीर ज़ुबाने मुस्तफ़ा मां आई आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सहाबा जे साम्हूं ऐलान कयो अबू बकर हलिया तूं जन्नती आहे, उमर हलिया तूं जन्नती आहे, उस्मान हलिया तूं जन्नती आहे, अली हलिया तूं जन्नती
ॾह सहाबा के मुझे हुजूर जन्नत जी बिशारत ॾिनी छाजे करे चो रब जो कलाम जो बीठो आ गवाह त जन जानियूं ॾिनियूं जन माल ॾिना उन्हनि जे एवज़ जन्नत मुझे मुस्तफ़ा ऐलान करे ॿुधायो खबरदार थीजो हिन मुझे सहाबा जे लाइ शक जो ज़रो न रखिजो मां मुस्तफ़ा हिननि खे जाननि खां बि वधीक प्यारो हां मुंहिंजूं तमामु ज़ौजा मुतहरात हिननि जूं अमड़ियूं ईमान वारियूं हने ऐलान कह कयो गला गला ऐलान कह के चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे छा मिलियो ॻाल्हाए छा मिलियो छो नथो ॻाल्हाए अॼु छा थी वियो तोखे चो उन्हनि खे जन्नत मिली छा मिलियो उन्हनि खे जन्नत मिली जन्नत कंहिंजी आहे तू चुप ओ सुन्नी कुरान पढ़ चौस ॿुधा जन्नत कंहिंजी आहे अॼु त तोखे इहो बि ॿुधाईंदुमि त कुरान जो वारिस केरु आहे अज तो के बुधाईंदुस त जन्नत जो वारिस केरा इन कुरान करीम जी तिलावत करे बुधाईंदो मैं जन्नत जो वारिस रब कंखे बनायो आ खुद कुरान जो वारिस रब कंखे बनायो आ तू त रुगी अली वारिस ते चिड़ी दो अली त अली आ लेकिन कुरान बुधाईंदो मैं मां चवां तो मुंहिंजो अली वारिस आ इन में त खुशी आ ईमान वारे जी खुशी आ लेकिन रब तो ऐलान करे त जन्नत जो वारिस भी केरा फैसलो तो के करणो आ लेकिन बाद में कंदुस पहली गाल मुकम्मल कया जय हुजूर जियादो जान पेश कई उनके जन्नत मिली गाला छा मिली गालाइंदो आ जान पेश कई जन्नत मिली माल पेश कयो जन्नत मिली अबू बकर जान माल पेश कयो जन्नत मिली उमर फारूक जान माल पेश कयो जन्नत मिली पक्को वरी तू भला थोड़ी कुर्सी खड़ी हेडे हिने कंदे कसम खणी आयो साथे छा थियो आहे हिननि खे हेॾे तवजह कयो हो हुननि जो ॾोह करो हो दीवाना लॻा पिया हुनखे पाण खे ख़बर कान्हे त काॾे पियो हले तवजह कर मां अर्ज कयो अबू बकर जान ॾिनी जन्नत मिली माल ॾिनई जन्नत मिली उमर फारूक जान माल ॾिनी जन्नत मिली हेॾे ॻाल्हाईंदो टाइम थोरो आहे सहाबा जान माल ॾिनी जन्नत मिली माल जे एवज़ जन्नत जान जे एवज़ जन्नत हुकुम जो कंहिंजो आहे चो ख़ुदा जो अमली तस्वीर कंहिंखे जो मदीने मुस्तफ़ा वारे मीर विराए ॾिनी या न ॾिनी जवाब ॾे जन जान ॾिनी तनखे जन्नत मिली जन माल ॾिनो तनखे जन्नत मिली पर अख्तियार मुस्तफ़ा दे निहार ज़ुबाने मुस्तफ़ा दे निहार वारसी मुस्तफ़ा दे निहार पंहिंजे सहाबा के जन जानियूं ॾिनियूं तनखे जन्नत ॾिनी जन माल ॾिना तनखे जन्नत ॾिनी लेकिन ज़ुबाने मुस्तफ़ा ऐलान कयो सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन मुझे मुस्तफ़ा ऐलान करे छड़ियो ओ अबू बकर तो कुर्बानी ॾिनी आहे जन्नत जी टिकट थई ओ मुझा उमर जी मुझा दिलबर तो जन कुर्बानी ॾिनी आहे जन्नत जी टिकट थई ओ उस्मान सब कुछ दी पियो है जन्नत थई अदा अली तो खे जन्नत पर जॾहिं हसन ऐं हुसैन जो वारो ईंदो आहे हसनैन करीमैन जो वारो ईंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा ईअं कोन फरमाईंदो आहे त तो माल ॾिनो आहे जन्नत थो ॾिए तो जान ॾिनी आहे जन्नत थो ॾिए न इन हमरा का ओबासी पोइ खां ख़त्म करा हेॾे तवजह कर मुस्लमान ज़रा त दुनिया जी तारीख़ ॾे निहार मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ऐलान कयो हे मुंहिंजो हसन सुहिणो हे मुंहिंजो हुसैन सुहिणो हिननि खे जन्नत जी टिकट नथो ॾियां हिननि खे जन्नत जी सरदारी ॾेई थो छॾियां कहे ऐलान कयो गाला कहे ऐलान कयो सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन भाजे बचड़ी ला छा फरमायो सय्यदतुन निसाए अहलल जन्नत फातिमा मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार मुझी फातिमा जन्नत जे औरतन जी सरदारा मुखे जवाब दे सोची समझी वठ जा इहो त तो बुधो आ लेकिन थोड़ो अॻिते वध अबू बकर जन्नत में हूंदो या कोन हूंदो जवाब दे सरदार केर हूंदो जवाब दे
उमर फारूक जन्नत में हुंदो या कोन हुंदो, भला अञा मथे हली हज़रत ईसा जन्नत में हुंदो या कोन हुंदो, हज़रत मूसा जन्नत में हुंदो या कोन हुंदो, इब्राहिम अलैहिस्सलाम जन्नत में हुंदो या कोन हुंदो, सभई जन्नत में हुंदा। लेकिन जन्नत जी सरदारी न आदम सुणे विराई, न इब्राहिम सुणे विराई, न इस्माइल सुणे विराई, न सुणे नूह विराई, न मुंहिंजा दोस्त सुणे मूसा न ईसा विराई। जो जन्नत बि विराई त मुस्तफा विराई, जे सरदारी विराई तब मुस्तफा विराइया। कायनात आदम का शुरू हुआ, गला गला कायनात कदे का शुरू हुआ, गला गला कायनात कदे का शुरू हुआ, कायनात आदम का वटी शुरू हुआ। ख़ैब नबी हुया या कोन हुया जवाब दे, साहिबे किताब हुया या कोन हुया जवाब दे, नबी भी हुया साहिबे किताब भी हुया, लेकिन ऐलान कोन पिया कन, छो न पिया कन, छो त नबी लब तॾहिं चोरींदो आ जॾहिं हुकुम मुंहिंजे रब जो थींदो। नबी लबी तॾहिं चोरींदो आ जॾहिं मुंहिंजे रब जो हुकुम थींदो आ। सोणे आदम खे जेको हुकुम थियो न लबड़ा चोरे छॾिया, जेको हुकुम थियो लबड़ा चोरे छॾिया। सोणे मूसा खे जेको हुकुम थियो लबड़ा चोरे छॾिया, सोणे ईसा खे जेको हुकुम थियो लबड़ा चोरे छॾिया। पोइ जॾहिं सभई नबी अल्लाह जे हुकुम सां लबड़ा चोरींदा आहिनि, तो असांजो आका त नबियनि जो बि सरदार आ, उहो बि लब तॾहिं चोरींदो आ जॾहिं मुंहिंजो ख़ुदा राज़ी थी ऐलान कंदो आ। ॻाल्हि आई समझ में, लेकिन ॻाल्हि अञा अधूरी आहे, मुकमिल कहानी थी आहे। हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां पाणी पिया पकाया, ॻाल्हि मुकमिल करे ॾिए। दिल खोले पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी नारो हणी जो सल्लल्लाहु। अञा त थकल हाँ, छो त कराची वेलो कराची खां ठटे खां घारो गाढ़ो एॾो प्रोग्राम करे रात पहुतो हाँ घर, थकल हाँ। पर यकीन कयो जॾहिं लब्बैक या रसूल अल्लाह चवंदो हाँ त थक लही वेंदा आहिनि, जॾहिं लब्बैक या हुसैन चवंदो हाँ त थक लही वेंदा आहिनि। छो त ही ज़ुबानी कनेक्शन कोन्हे, दिल जो कनेक्शन जंहिंसां मिलियल हूंदो आहे। जॾहिं तार मिली वेंदी आहे त पावर पाण ई अचे वेंदो आहे। अल्लाह वारनि जो ग़ुलाम आहियां, सजण साईं जे दरगाह कंडियारे ॾे निहारींदो आहे त अलाहाबाद मां फैज़ मिली वेंदो आहे, दिल बागो बहार थी वेंदी आहे। ॻाल्हि मुकमिल कान थी, ॻाल्हि हलाईंदो हलां। जन्नत जी सरदारी कंहिंखे मिली, चओ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि खे। जवाब ॾे, फिरौन जी घरवारी बीबी आसिया जन्नत में हूंदी या कान हूंदी? जवाब ॾे, जवाब ॾे। ॾाढी हवा जन्नत में हूंदी या कान हूंदी? जवाब ॾे। जीजी मरियम हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मड़ जन्नत में हूंदी या कान हूंदी? जवाब ॾे। सोने इस्माइल जी अम्मा जेका सफ़ा मरवा ते ड्रोड़ू पई पाए बचड़े के पानी ढुक गोले बचड़े जी जिंदगी बचाइण ला, उहा जन्नत में हूंदी या कान हूंदी? जवाब ॾे। जन्नत में बीबी आसिया भी हूंदी, जन्नत में बीबी मरियम भी हूंदी, जन्नत में बीबी हाजरा भी हूंदी, जन्नत में ॾाढी हवा भी हूंदी, मगर जन्नत जी सरदार हूंदी त अम्मा फातिमा ज़हरा हूंदी। जन्नत जी सरदार केर हूंदी? जवाब दे। जन्नत जी सरदार केर हूंदी? न रुगी सरदार, जरा गौर त कर। फरमायो मदीने जे ताजदार कह, फरमायो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो, जॾहिं मशर जो मैदान बर्पा थी वेंदो, जॾहिं पुलसरात गुज़रण जो टाइम ईंदो, जिब्राइल ऐलान कंदो, विच में बीही करे केर ऐलान कंदो? ॻाल्हाए चो जिब्राइल। जिब्राइल ऐलान कंदो, या अहलल महशर, ओ हशर जे मैदान में बीहण वारो,
ओ हशर जे मैदान में बीहण वारो ॿुधाए हशर जे मैदान में नबी हुंदा या कोन हुंदा जवाब दे उन्हनि जा सहाबी हुंदा या कोन हुंदा जवाब दे उन्हनि जी अज़वाज मुतहरात हुंदियूं या कोन हुंदियूं जवाब दे अंबिया भी हुंदा उम्मतूं भी हुंदियूं नेक भी हुंदा सालिह भी हुंदा वली भी हुंदा गौस भी हुंदा कुतुब भी हुंदा अबदाल भी हुंदा अज़वाज मुतहरात भी हुंदी लेकिन ऐलान थींदो या अहलल महशर ओ महशर जे मैदान वारो नकिसू रुऊसकुम जल्दी कयो पंहिंजा कंध हेठि करे छॾियो केड़ो हुकुम थींदो ओ सोच त सही जे पंजतन सां पाक सां प्यार कए थे खुदा जो कसम खणी थो चवां तुंहिंजो हिते बि बेड़ो पार आहे कब्र क़यामत में बि बेड़ो पार आहे इन कनेक्शन खे मज़बूत कजां इन कनेक्शन खे मज़बूत कजां छो त इहो कनेक्शन आम कोन्हे कनेक्शन ॾाढो ख़ासि आहे या अहलल महशर ओ महशर जे मैदान में रहण वारो नकिसू रुऊसकुम पंहिंजा कंध हेठि करे छॾियो जॾहिं सभई पंहिंजा कंध हेठि कंदा जिब्राइल चवंदो व खुदू अबसारकुम हाणे अखियूं बि पंहिंजूं बंदि कयो कंध त हेठि थी विया मगर कंध हेठि करण खां पोइ ॾेढी अखि सां निहारे सघिजे थो कंहिंजो पाछो ॾिसी सघिजे थो कंहिंजो अंदाज़ो लॻाए सघिजे थो ख़ुदा चवे थो ईअं बि मूंखे क़बूल न आहे जॾहिं तमामु मख़लूक महशर जे मैदान में अखियूं बंदि कंदी वख़ुदू अबसारकुम अखियूं बंदि थींदियूं छाला था बंदि करायो हत्ता तुरीदु तमुर्रु फातिमतु बिन्त मुहम्मद ऐलान थींदो कंध हेठि कयो अखियूं बंदि कयो छो त 70,000 हूरन जे झुरमट में हसनैन करीमैन जी अम्मा अलीउल मुर्तज़ा जी मिठड़ी कुहार मुझे मुस्तफा जी लखते जिगर मुझे मुस्तफा जे जिगर जो टुकड़ो फातिमत ज़हरा पुलिस रात ता गुज़री रही आ अम्मा खातूने जन्नत पुलिस रात गुज़रे रबो ऐलान करा कंध हेठि कयो अखियूं भी बंद कयो छो त मुझे मुस्तफा जी बजड़ी पुलिस रात ता गुज़री रही आ मूंखे ॿुधा जेकॾहिं तुंहिंजे दिल में उन जे लाइ मुहबत ई प्यार हूंदो त छा जन्नत तोखां परे हूंदी जन्नत तूं वटि हूंदी ई हूंदी अञा कुझु ॿियो बि हूंदो जन्नत में त घणो राज हूंदो जन्नत में त गाला गाला जन्नत में त घणो राज हूंदो लेकिन मुझे खुदा जे महबूब छा फरमायो गौर त कर हिकिड़ो अहिड़ो टोलो बि हूंदो जेको जन्नत में भी परेशान हूंदो काथे परेशान हूंदो जन्नत में भी परेशान हूंदो अल्लाह ताला जिब्राइल खे मोकिलींदो वञ तकड़ तकड़ में पुछी अचीन कहिड़ी खोटी आहे मुंहिंजे जन्नत में छा मुंहिंजे जन्नत में कोन्हे हुरूं बि आहिनि ग़िलमान बि आहिनि सभु कुझु मौजूद आहे छा जी परेशानी आहे मुंहिंजा दोस्त गौर कजा जन्नत में भी परेशान काथे जन्नत में भी परेशान मता सोची त मानीअ जे करे परेशान न न सभु कुझु मौजूद हूंदो मता चवी हलवे जे करे परेशान न न मता चवी उज़ा जे खलन जे करे परेशान न न ये हितों जूं परेशानियूं हुतों जूं न आहिनि हुते सभु कुझु मौजूद हूंदो जॾहिं उन खां परेशानियुनि जो सबबु पुछो वेंदो जवाबु ॾींदा जन्नत में मज़ो नथो अचे मज़ो जेको ख़ुदा जे दीदार में आयो आहे अल्लाह जे दरबार में सवाल था के मौला वरी पोइते मोकिल यजीद कुत्ते खे ताकत दे वरी असां खे जे शहीद करे तो अल्लाह जे राह में तीर खां नेज़ा खां जानियूं कुर्बान कयो छो त शहीद जो ज़मीन ते खून जो कतरो पो किरंदो आ पहिरीं यार जो दीदार कंदो आ शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते बाद में किरंदो आहे पहिरीं पंहिंजे यार जो दीदार कंदो आहे उन दीदार जो अहिड़ो मज़ो आहे जेको जन्नत में भी मज़ो न आहे बस कया या अञा ॿुधायां स्पीड ॾाढी तकड़ी रखियमि कलाक खां बि वधीक ॻाल्हायुमि मुंहिंजे ख्याल में हाणे जेकॾहिं ख़ुशीअ सां चवी बस त मां बस कयां पर तूं बस कोन थो चवीं मजबूरी ॿुधाई थमई अॼु मुतालबो न कर अॼु वाइदो निभाइण आयो आहियां लेकिन अञा चवीं थो त पोइ थोरो खणी अञा अॻिते हलां थो थोरो अॻिते ॻाल्हियुनि मां एतिरियूं ॻाल्हियूं निकिरंदियूं वेंदियूं छो त हे सीनो जॾहिं न हे सीनो मदीनो बणिजी वेंदो आहे त मज़ो ई पंहिंजो थी वेंदो ऐं हे सीनो मदीनो ॾाढो सवलो बणबो आहे कीअं बणबो आहे रुॻी दिलि जो कनेक्शन मदीने वारे मीर सां करे छॾ त सीनो तुंहिंजो आहे बणियो मदीनो
महबूब तो महबूब है ना, वो तो परे आहे ही कोन को, तू पाण के पाण ही तो परे करी न, तू रुगी पंहिंजे पाण के महबूब सां मिला, महबूब तो सां गॾु, महबूब तो खां परे कोने। यकीन जान मुसलमान, कहीं भी फिरकी सिरकी के असा कुछ न था चऊं, लेकिन हकीकत ऐं हक के तू तस्लीम कर। जुबान मुस्तफा मा खुदा जो कसम निकतो आ, मुझे दिलबर मुस्तफा फरमायो अली अली करण इबादत। छा हुजूर फरमायो अली अली करण? हुजूर फरमायो अली अली करण इबादत आ, अली जे चेहरे रे दिसण इबादत आ, अली जो गालियों कणे बा। मां नथो चवां, सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु खुद तो फरमायो हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाहिरी हिन बुरके मटाण खां बाद में अम्मा आयशा सिद्दीका जाडो जेडी मल अक्सर सुनो अबू बकर सिद्दीक शेरे खुदा जो जिक्र करण लगो, त अम्मा आयशा सिद्दीका थी चे मुंजा दिल पर बाबा सुने अली सां त तहां अगमे भी प्यार कंदा हो, मगर महबूबन जे ज़ाहिरी दुनिया छन खां बाद में तहां जो प्यार अली दे दिसां थी घणो वधंदो तो वने। फरमायो बचड़ी इन करे जो मु पंहिंजे कन्नन सां ॿुधो ज़ुबान मुस्तफा मां त अली जो जिक्र करण भी इबादत आ, अली जो जिक्र करण भी इबादत आ। को तू न रस्ते में चवंदो वनी अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदी, अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदी, दिल ठरी त मदीने, दिल ठरी त मदीने बाग बरी पवंदई, अल्लाह बरी पवंदई, अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई। जॾहिं तू अली अली कंदो आ, कंहिंजो फरमान पूरो कंदो ही, चो मुस्तफा करीम जो फरमान पूरो कंदो हा, सैयदना अबू बकर सिद्दीक जी चो सुन्नत पूरी कंदो हा। सुने अबू बकर जी सुन्नत पूरी तू करे रहियो आ, रसूलुल्लाह जो फरमान पूरो तू करे रहियो आ। तू अली अली करी पोजे करे ॾिसी कंहिंखे तकलीफ़ थे त तोखे भी तकलीफ़ थींदी, उन सां झेड़ो न कजा, उन सां विड़जा न, अदब सां चइजा ओ मुंहिंजा अदा मां त तोखे कुछ भी कोन चयो आ, मां त पंहिंजे अलीअ खे पियो सारिया, मां त पंहिंजे अलीअ जूं ॻाल्हियूं पियो कयां, मां तुंहिंजो नालो त कोन वरतो आ। जेकर तोखे ज़ाती का अलीअ सां रंजिश आ त हो ॾाढो आ, पंहिंजो पाण फ़ैसिलो निभा। जीअं सुणे इब्राहिम, जीअं सुणे अब्दुल मुत्तलिब जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन बादशाह अबरह बादशाह 200 उठ पकड़े छॾिया, हे काबे जो संभालींदड़ 200 उठ पकड़े छॾे, जे उठ कोन ॾींदो मैं, जे मांखे पंहिंजा उठ वापसि कर, जे तूं काबे जो संभालींदड़, जे बुहारीदार मां संभालींदड़ पाण मालिका, मुंहिंजा उठ मूंखे ॾे पो तूं ॼाण त हो ॼाणे, हिक ॿिए सां ॼाणी वठो। जेकॾहिं तोसां को झगड़ो करे चवीसि मां अलीअ जो ग़ुलाम आहियां, जिस मां अलीअ जो ग़ुलाम हा, इन करे अली अली थो कयां, इन करे अली अली थो कयां, इन करे मूं में झेड़ जी ताक़त न आहे, ताक़तवर आहीं त मालिक वेठा अथई, झेड़ो करे ॾिस पाण ई ख़बर पइजी वेंदई। हारून रशीद बादशाह गाल मां गाल वने थी निकरंदी, कोशिश के सभई गालियूं नयूं ॾिया तोखे। मता मोहम्मद ईसा चवे त मोहम्मद शरीफ हकड़ो जे ॻोठ वारनि खे प्रोग्राम देर सां मिलियो, पर मज़ो न थियो। इंशाअल्लाह ताला उहो मज़ो थींदो जो दिलि तुंहिंजी वेठे ई मदीनो बणिजी वेंदी। अज़ीज़ाने मन हारून रशीद बादशाह केर ॻाल्हा ॻाल्हा, हारून रशीद बादशाह जे बादशाही में हिकड़ो गरीब आ, केर चो हिकड़ो गरीब आ, ॻाल्हा केर आ? गरीब आ, सॼो ॾींहुं मज़दूरी कंदो आ, शाम जो मज़दूरी मिलंदी आ, जेके पैसा मिलंदा आहिनि बाज़ार में खणी लड्डू वठंदो आ, शइ वठंदो आ, जेको माण्हू मिले ॿारड़ो मिले उनखे चवे अली हक्का अली हक्का अली हक्का, ईअं चवंदो वञे शइ ॾींदो वञे, ईअं चवंदो वञे शइ ॾींदो वञे। ॻाल्हि हुली वई सॼे बगदाद में, हिकड़ो गरीब आ, सॼो ॾींहुं मज़दूरी थो करे, शाम जो मज़दूरी थी मिले से बचन ॾे नथो खणी वञे, पाण नथो खाए, शइ वठी ॿारनि खे थो ॾे, चवे थो अली हक्का अली हक्का अली हक्का, चओ चओ अली हक्का अली हक्का अली हक्का, चओ त अली हक्का। हारून रशीद खे ख़बर पई, ऐलान कराई, झले छॾियो माण्हुनि खे, इनखे केर मज़दूरी ई न ॾे। छा न ॾे? ॻाल्हा ॻाल्हाए, छा न ॾे? हाय हाय इश्क जे मैदान में अच त ख़बर पई त इश्क चइबो छा खे आ। अलीअ सां प्यार कर त ख़बर पई त अली चइबो छा खे आ। अलीअ जो दीदार त जंहिंखे नसीब थींदो हो जान कुर्बान कंदो या न कंदो। ॻाल्हा
सुहणा तो अली के साधो छाहे बुध चंगी तरह गाल सुहणे बादशाह जनी मल ऐलान कयो न गरीब के कोई मजदूरी करण जे ला न दे ॾिसो त किथों तो खैर वरा सॼो सुबुह जो निकतो जेको अचे अदा मजदूरी न बासा के पाण माराइणो अच्छा भज परे हाँ होडे वियो कंहिं मजदूरी कहां न ॾिनी सॼो ॾींहुं गुज़री वियो शाम जा पोयों पहर थियो सिज ॾे निहारे सुहणे अली ॾे नजफ ॾे निहारे नजफ ॾे झंगल ॾे खणी मुहड़ कई ॿारड़ा ड्रोड़ंदा आया अली हक्का चे शइ चे काने चे पो अली हक नाहे ॿारनि छा चयो अली हक अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी आया झंगल जे तरफ़ रवानो थी वियो झंगल जे तरफ़ रवानो थी वियो रोअण लॻो छा करण लॻो रोअण लॻो सोना अली मुंहिंजो तोसां प्यार आहे रब जो वाइदो आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम तूं जेके यादि करियो तोखे यादि करे अली मां अली अली पे थो कयां तूं काथे आहीं वारो कर ख्वाब में दीदार त सब कंहिंखे थींदो आहे इन फ़क़ीर खे वन बाय वन मुलाक़ात थी आहे झंगल में बीठो आहे अली अली करण वारो रोई रहियो आहे साम्हूं जवान अची वियो दीदार करे चई छाजे करे परेशान चई मां सोहणे अलीअ जो ग़ुलाम आहियां तूं केरु आहीं चई जंहिंसां तुंहिंजो प्यार आहे मां उहो आहियां चई दिलबर तुंहिंजे करे परेशान चई परेशान नथी ॻाल्हि कहिड़ी आहे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई वाह सोहणा अली चई अचे ही ॿ टे पिलाट वठ वञी विकिरो कर छा वठ ॻाल्हि छा वठ पिलाट किथों जा भिरिया रोड जा चओ न भिरिया जा न बगदाद जा न मदीने जा न मक्के जा न चे वठ जन्नत जा ॿ टे पिलाट थोरी वञी विकिरो कर छा फरमाए गाला छा फरमाए अचे जन्नत जा पिलाट दोरी वञी विकिरो कर फ़कीर हलियो आयो इश्क हो अकीदो हो फ़कीर हलियो आयो वेहे आए है मुसलमान गौर त कर फ़कीर आयो उन ई बाज़ार जे चौक में जेको मजदूरी पियो घुरे केरु मजदूरी न पियो ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु कुंडड़ीअ में वेठो आहे मिट्टीअ जो ढेर ठाहियो आहे ऐलान कई आहे को जन्नत ख़रीद करण वारो आहे को जन्नत ख़रीद करण वारो उहो ई साॻियो बादशाह उहो ई हारून रशीद उन जी घरवारी ज़ुबैदा नालो यादि कर नालो चाहे चो ज़ुबैदा जो ता लंघण थियो ॾिठई त फ़कीर वेठो आहे फ़कीर हो को ॾेई रहियो छा थो ॾी चई जन्नत थो ॾियां जन्नत चई हा जन्नत थो ॾियां घणे में ॾींदे चई तुंहिंजे मुड़ुस कल मज़दूरी बंदि करे अॼु ॿुधायांसि तो त फ़कीरनि सां कीअं फिटाइबो ची जन्नत त ॾींदुमि पर इहो तुंहिंजे गले में जेको 9 लख हार आहे इहो कंहिंजो आहे चई मुंहिंजे मुड़ुस जो तोहफ़ो अचे इहो ॾे त जन्नत ॾिए इहो 9 लख हार ॾे त जन्नत ॾिए ज़ुबैदा बि देर न के ख़बर आहे त फ़कीरनि जी ज़ुबान में ख़ुदा जो राज़ हूंदो आहे उहो 9 लख हार लाहे अॻियां रखंदी आहे फ़कीर बिस्मिल्लाह क़बूल पवे मूंखे जन्नत ॾे उन सुहिणे फ़कीर जो नालो छा आहे चओ बहलूल बाबा छा नालो आहे चओ बहलूल बाबा मिट्टीअ जी लपड़ी भरे थो ॾे चए वठ जन्नत थई ज़ुबैदा ईअं कोन चयो मूं त जन्नत घुरी आहे मिट्टी छला थोरी उन मिट्टी खणी पंहिंजे कपिड़े में ॿधी आहे बंदि करे हली आई आहे राति जो टाइम राति गुज़री आहे आधी राति थी आहे हारून रशीद ख्वाब लहे कंहिं जंगल में पहुतो आहे कंहिं मंगल में पहुतो आहे अहिड़ी जॻह ते पहुतो आहे अहिड़ा मंज़र कॾहिं कोन ॾिठमि सुभान अल्लाह अजीब महलात ठहिया पिया आहिनि हिकिड़े महलात ते लिखियो पियो आहे कसरे ज़ुबैदा जो महला अॻिते हलियो त जवान बिडो केर आहीं मनान त केर आहीं चई मुंहिंजे घरवारीअ जी महला मां उन जो मुड़ुस जे हट पए मुड़ुस आहीं होॾे हीअ सिर्फ़ ज़ुबैदा जी आहे त ॾाढो मुड़ुसो बादशाह कावड़ अचे वई पिढ़ण जरा चई तव्हां केरु थींदा हो हीअं जो कई त हमराह जा ठौशा जो लॻा बेड जे मथां अखि खुली वई ताहूं कई ओ ज़ुबैदा चयो छा थियो अथई बादशाह छा थियो अथई बादशाह चई कुझु न चई पोइ रड़ियूं छो कई चई ईअं ई चई पोइ बि ॻाल्हि कर चई कुझु कोन थियो ईअं ई बसि रड़ियूं कयमि छा कयमि ईअं ई रड़ियूं कयमि ज़ुबैदा सुम्ही रही हिन जी निंड हराम थी वई सुबुह जो थियो चई ज़ुबैदा ख़ुदा जो वास्तो थई ॻाल्हि कर छा वठी आई हई
छा वठी आई हई काडे कल वई हुई छा कल कयो थई ची बादशाह काडे भी कान वईस रुगी पंहिंजे हिन बाज़ार बगदाद में वई हुयस तुंहिंजो 9 लखो जेको मूंखे गिफ्ट में ॾिनल हार हुयो हिकिड़ो फ़कीर चरियाण वेठो हो जन्नत जा महल पियो विकिरो करे उन मूंखे चयो त जन्नत खपे चयोमांस हा छा ॾिजे चई 9 लखो हार तुंहिंजो 9 लखो हार ॾेई जन्नत वठी आई हां हुन बादशाह निहारे चयो ओ ज़ुबैदा तोखे मुबारका कम जो सौदो करे आईया नौकर खे चई वारो कयो ॾिसो फ़कीर दुकान खोलियो आया को आया जन खे रोके पयो हिन खे मजदूरी सभिनी खे रोके अचो हिन फ़कीर खे मजदूरी न ॾियनि अॼु उन्हनि खे पियो मोकिले त वारो कयो ॾिसी अचो दुकान खुलियो आया कोन खुलियो गुलाम बाजार में घुमी मोटिया सही अञा फ़कीर कोन आयो आहे बेचैन वारो कयो वञो मिंथू पियो करे वारो कयो वञो वठ वठा लगी पई आहे हल हला लगी पई आहे मोटन सही आयो ई कोन्हे का घड़ी थी बादशाहन वांगे सुहिणे नमूने सां फ़कीर अचे वेठो आहे निहारे उन चयो ही त उहो ई आहे जंहिंखां मजदूरी खसराई हुयमि हे त उहो ई आहे जंहिंखां मजदूरी खसराई हुयमि वेझो आयो चई फ़कीर ॾे ख़बर छा थो विकिणी चई तूं छा थो चवीं तो त मुंहिंजी मजदूरी खसराई ही न हाणे वञ पंहिंजे बादशाह खे मोकिल मां सां ॻाल्हाए माण्हू ड्रोड़ंदा वियासीं फ़कीर आयो आहे हारून रशीद आयो साम्हूं निहारे करे चई ओ फ़कीरा चई जी बादशाह छा थो विकिणी चई जन्नत जा प्लाट पियो विकिणा जन्नत जा महल पियो विकिणा चई हिकिड़ो मांखे बि ॾे चई हली आ विकिणण जे लाइ त वेठो आहियां चई छा वठंदे चई तुंहिंजे बादशाहीअ वारो तख्त जेको मथे ते ताज पियल अथई इहो मूंखे ॾे तूं फ़कीर थी मां बादशाह बादशाह जो तख्त लाहे दे बाद में तो खे ही बमा जन्नत जो टुकड़ो दिया निहारे चई बादशाह कल त 9 लखे हार ते जन्नत नहीं चे दिनी हुयम चे अज भला खणी 5 हार वठ जे ओ चरिया कल अण दिठो सौदो अज दिसी पो सौदो करण आयो अली जे गुलामन के बेतरी ताकत अली जे गुलामन खे बेतरी ताकत आहे जन जा बचड़ा सरदार उन्हनि जो बाबे जी मर्ज़ी 5 प्लाट ॾेई छॾे कहिड़ी खोटी थींदी जन्नत में इन करे मुंहिंजा दोस्त अली जो आशिक थी अली जो दीवानो थी अली जो परवानो थी इंशाअल्लाह ताला अबू बकर सिद्दीक जे सदाकत के सलाम चओ अबू बकर सिद्दीक जे सदाकत के सलाम उमर फारूक जे अदालत के सलाम उस्मान ज़िन्नूरैन जे हयादारी के सलाम मौलाए कायनात जे शुजाअत के सलाम अली ओहो वा जह जहिड़ो नकी महबूब मुस्तफा जो आशिक को थियो वा नकी थींदो मूंखे हिकिड़ो जुमलो चवण दे पोइ बस थो कयां हिकिड़ो जुमलो चवण दे पोइ बस थो कयां बेशक हकीकत आहे इमाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गोलड़े शरीफ वारे बुजुर्ग कहिड़े जवान ॾे गोलड़े वारो यार सुञाणी थो नथो सुञाणी गाला केरा गोलड़े वारो चो गोलड़े वारो उहो जवान आहे जंहिं कादियानीअ सां मुक़ाबलो कयो हो कंहिंसां मुक़ाबलो कयो हो कादियानीअ खे चयो मुंहिंजे सुहिणे नबी जे शान में बेअदबी करण वारा खातमुन नबीयीन वल मुरसलीन खे न मञण वारा तूं केर थींदो आहे तूं त चवीं तो दलील ॾियो अॼु मां मेहर अली शाह दलील ॾियण लाइ न मां इशारो थो कयां कलम खे उहो लिखंदो तूं बि इशारो कर कलम खे ख़बर पवे त सचे मुस्तफा जो सचो गुलाम केर आहे कादियान के बूथ ते पातर हण वारो उन गोलड़े शरीफ वारे ॾे को माण्हू हुयो सुहिणो अली त मुंहिंजे महबूब जो वारिसा पाण फरमायो आहे महबूब फरमायो मन कुंत मौला फहाज़ा अली मौला बेशक आहे सोना पो अली जो चौथो नंबर छाजे करे आ वाह मुंहिंजा गोलड़े शरीफ वारा साईं पाण फरमायो ॻाल्हि ॿुधो अली वारिसा महबूब मुस्तफा जे बचड़नि जो घरड़े जो चयो आहे चयो दस्तरखान दुनिया में कंहिंजो अचे महबूब मुस्तफा जे दस्तरखान खे हलाइण वारो केरा चयो अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा पाण फरमायो अबू बकर सिद्दीक मेहमान आ उमर फारूक मेहमान उस्मान ज़िन्नूरैन मेहमान क्यों से बेशक न पाण फरमाए बुधा मेहमान पहिरीं खाईंदो या मेज़बान पहिरीं खाईंदो
मेहमान पहिरीं खाईंदो आहे या मीज़बान पहिरीं खाईंदो आहे। पाण फरमायूं त साईं मेहमान पहिरीं खाईंदो आहे। पाण फरमायो सोणे अलीअ कुशादगी वारो दस्तर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दस्तरखान विछाए छॾियो। अबू बकर सिद्दीक़ सुहिणो खाई अव्वल नंबर ते आयो, उमर फारूक खाई ॿिए नंबर ते आयो, उस्मान ज़िन्नूरैन खाई टे नंबर ते आयो। जॾहिं मेहमान न खाई बस कयो शेर ख़ुदा चयो हाणे सभई मेहमान खाई विया, हाणे त वारो मुंहिंजो बि आहे। नंबर में खिलाफत जे नंबर में हे जुमलो गौर सां ॿुधजा। खिलाफत जे नंबर में अलीउल मुर्तज़ा चौथे नंबर ते आ, मगर अज़मत में अलीउल मुर्तज़ा जो पहिरें नंबर ते आ। तोखे जेकॾहिं जुमलो गरो लगे त मां दलील ॾींदो मैं, तोखे जुमलो गरो लगे त मां दलील ॾींदो मैं। हिकिड़ो इहो दलील ॾींदो मैं, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा आयो आख़िर में पर सभिनी नबियनि जो सरदार आहे या कोन्हे, जवाब ॾे। ॿियो दलील इहो ॾींदो मैं, सिधो दरबार उमर फारूक में वठी हलंदो मैं। सुणे उमर फारूक सुणे अलीअ ॾे निहारे चयो ओ दिलबर अली, ओ सुहिणा अली, मुंहिंजे करीम रब जे हुक्म सां महबूब मुस्तफ़ा तोखे अहिड़ा टे ऐलान था फरमाया जे हिकिड़ो बि मां उमर खे मिले हा सॼी ज़िंदगीअ जूं इबादतूं कुर्बान करे छॾियां हा। कंहिंजे ज़ुबान मां निकितो चयो ज़ुबान उमर फारूक, अलॻि अलॻि कंहिंजे ज़ुबान मां कहिड़ा टे दलील तकड़ तकड़ में ॿुधाईंदो हलां। चई जॾहिं फातिह ख़ैबर सुहिणा, जॾहिं ख़ैबर जे मैदान में मदीने जे मीर फरमायो सुभाणे झंडो उनखे मिलंदो, झंडो उनखे मिलंदो जंहिंमां ख़ुदा बि राज़ी आहे, मुस्तफ़ा बि राज़ी आहे। दुनिया में ऐलान मिली वियो। ॿियो ऐलान कहिड़ो, महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उहा न्याणी जंहिंजे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो फातिमतु बिदअतुम मिन्नी, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, उहो जिगर जो टुकड़ो निकाह तुंहिंजे में आयो। टियों नंबर कहिड़ो आहे, टियों नंबर इहो जो मुंहिंजे मुस्तफ़ा ऐलान कयो अदा अली, अदा अली, जॾहिं गुस्ल वाजिब हुजे मां मुस्तफ़ा बि मस्जिद नबवी में वञी सघां थो, अली तूं बि वञी सघी थो। या तारीफ़ कह कई जो सोने उमर फारूक, आला कह कई जो सोने उमर फारूक ॿुधाए त मुंहिंजो अली अज़मत में आला आहे या कोन्हे, ॻाल्हि आहे या कोन्हे। आख़िरी हदीस चई मां बंदि कयां, खणो देर थी वई। मुंहिंजे सोणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना परवाना मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने वारे साईं अला अबू बकर सिद्दीक़ दुआ घुरे, ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, चेहरो मुस्तफ़ा जो हुजे, अखियूं अबू बकर जूं हुजनि, हा या न जवाब ॾे। सुनो अबू बकर सिद्दीक़ रात जो बिस्तरे ते ईंदो आहे सुम्हण जे लाइ, 2 मिंट सुमनत पूरी करे वरी बदनो खणी ॿाहिरि बीहंदो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम जे त पहिरीं दीदार अबू बकर मां कयां। केॾी महिल हेॾो, केॾी महिल हेॾो, केॾी महिल हेॾो, केॾी महिल हेॾो। अबू बकर जी मुंहिंजा दिल पर रात जो निंड कोन कंदो आहे, सुहिणा निंड कहिड़ी कयां, दिलि चवंदी आहे त पहिरीं को ॿियो न ॾिसे, पहिरीं मां यार खे ॾिसां। ओ सुनो अबू बकर अच मुझे सुने मुझा दोस्त अजीज ओ सुनो अबू बकर चवे मौला अखियों मौजू जन चेहरो मुस्तफा जो हुजे उमर फारूक चवे अखियों मौजू चेहरो मुस्तफा जो उस्मान गनी चवे अखियों मौजू चेहरो मुस्तफा जो तलहा जुबैर बिलाल चवे अखियों दिसन तरुगी मदीने जे यार खे दिसन बिलाल बेचारे त आजान ॾींदे बेहोश थी वियो दुनिया खे ख़बर आहे लेकिन दुनिया चवे अखियों असां जूं हुजनि चेहरो मुस्तफा जो हुजे लेकिन मुझो मुस्तफा दुआ घुरे अल्लाहुम्मा ला तुमितनी हत्ता तुरियनी अलिया ओ मुझा मौला अली के जंग ते मां मोकलियो ओ मुझा मौला अली के हेडे मां मोकलियो ओ मुझा मौला जेस ताईं सुनो मुझो अदा अली न चे तेस ताईं इज़राइल के इजाजत न दीजा त मता मां मुझे मुस्तफा जे दर ते अचे जदे अली अचे मां मुस्तफा सुने अली के दिसा पो पंहिंजे हुक्म के मोकल जा तमाम सहाबा दीदार मुस्तफा ला दुआ घुरन ऐं मुझो महबूब मुस्तफा जो कहे दीदार ला गाल है न गाला गाला कहे दिसण जे ला जो सोहणे अली जे दिसण ला दुआ घुरे मुबारक आहे तोखे मुसलमान मुबारक आहे तोखे मुसलमान इंतहा स्पीड जे अंदर तुसा 1.5 कलाक कमो बेश मा गाल है चुको हां स्पीड के तेज करे गाल है तो मुसलमान तोखे मुबारक अल्लाह ताला तुजू ही कावशो कबूल फरमाइंदो मुजा दोस्त अजीज कुछ दिन का बाद वरी ना प्रोग्राम आहे काथे न मम कज़ाक त परे थी विया कज़ाक वेचारा वेझाड़े तो इतो वेझान कज़ाकन में प्रोग्राम भी आहे कुछ दिन में पर बियो मोहम्मद उस्मान सोलंगी में बाहे हिकड़ो प्रोग्राम अञा
आहे मोट लिखियो पियो अकीको थर को ये प्रोग्राम उठिया मोट लिखिया पिया प्रोग्राम मोदो सुमान सोलंगी जी गोठवारा जो प्रोग्राम लिखियो पियो बहरहाल मुजा दोस्तो अजीजो जिंदगी रही त इंशाअल्लाह ताला अज डाडो होरिया गाला है यकीन के सीनो भरियो पियो दिल चाहे पई मोहम्मद ईसा बचे त जो करबला जो किस्सो खणी को असांजे अखिन के सफा आलो करे छरे पर मुजा दोस्त वक्त जो साथ कोने को मां पहरी मजबूरी तहां के बुधाई आ मुखे उम्मीद है हाने तहां खुशी से इजाजत दी गालायो हाने खुशी से इजाजत आ जेकदे महफिल के हलाइण चाहो अल्लाह ताला तवा के सलामत रखे महफिल के हलाइंदा रहो लेकिन मु मिस्किन खाने इजाजत दियो जो रात जा 11 थी विया मामलो जेनियना मामलो मुझे घर जो आ बचड़ो आ भाणे जो आ सभई के भाणे जनवारा होंदो अगर तहां सा एड़ो मामलो हुजे त तहां जलसे में भी कोन अचो हां पर तहां जे न अचण सा जलसे दे फर्क न पवे मां न चांद से अमान ला भी कावड़ी जी वने मोहम्मद ईसा का हो जरा दोस्त मोहम्मद शरीफ जे गोठ वाला कावड़ी जी वने इन करे मुवाइदो ने भायो कुरान जी आयत पढ़े तर्जुमो मता रह जी वने व मिनन नास मन यशरी नफ्सहु बुतिगा अमरदातिल्लाह अया त आयत खोले मई कोन त कलाक ने आयत दे हलऊ अल्लाह जी जात फरमायो माण्हुन मां के एड़ा माण्हू बि आहिन माण्हुन मां के अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके जान पंहिंजी विकिणी छॾींदा आहिनि छा कंदा आहिनि जान पंहिंजी विकिणी छॾींदा आहिनि कंहिंजे लाइ मरदातिल्लाह अल्लाह जे रज़ा जे लाइ जान जे एवज़ जान कुर्बान करे छॾींदा आहिनि माण्हुनि मां के अहिड़ा बि आहिनि उन्हनि माण्हुनि खे ज़ाहिर कयो हो छो त लतीफ़ सरकार फरमायो त माण्हू सभ न सुहिणा पखी सब न हंज पर कह कह माण्हू मंझ अचे बूए बहार जी मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला तो के सलामत रखे 23-24 नवंबर याद कजा मता विसरी वने इलाहाबाद में सुड़े साईं रहमत मुझे कामिल मुर्शिद हजरत पीर ख्वाजा ख्वाजगार हजरत सोना से रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आ जे में खुसूसी खिताब मुझे महबूब मुर्शिद सजन साईं जो लाजवाब दीदार भी थींदो खिताब थींदो 23-24 नंबर जी तारीख याद कजा अल्लाह ताला तो जो अचण वेहण बुधण कबूल फरमाइंदो अल्लाह ताला मुझो बुधाण कबूल फरमाइंदो जे करे इजाजत दींदो त साईं अमान ला घड़ी कर तहां सां ॻाल्हाए अञा 11 थिया आहिनि हिकिड़ो कलाक जा महफ़िल खे हलाए छा ख्याल आहे महफ़िल हले महफ़िल जा धणी कहिड़ा आहिनि अरबाब खान मोहम्मद अरबाब काथे आहे ओ मुंहिंजा सुहिणा सदको वञे हा पोड़ो ही तो चाहे दिल जवान है ना अल्लाह से तुझे सीने में आले रसूल जी मोहब्बत साहबा की अजमत हमेशा बरकरार रखे हलायो या दुआ बस सलातो सलाम पढ़ो पो दुआ